फ़िरक़े परस्ती ऐं अदीब इब्न हयात पंवर। अंग्रेज़नि जी फुरलुट ऐं अंधाधुंध वारे राॼ में जॾहिं चौतरफ़ हिंदुस्तानियुनि जी तबाही ऐं बर्बादी लाइ नित नयूं नयूं साज़िशूं ऐं हिरफ़तूं फटियूं पई वयूं त उन वक़्तु केतिरा माण्हू बर्तानिया जी पुठिभराई में हुआ त केतिरनि वरी मज़लूम धुर जो साथ ॾियणु शुरू कयो। 100 साल अंदरि केतिरियूं ई मज़हबी, नीम मज़हबी, इस्लामी, बाग़ी ऐं मुआशी जमायतूं उथी खड़ियूं थियूं। कॾहिं मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं अक़ीदनि जा माण्हू ख़ासि मक़सदनि लाइ हिकु थी विया त कॾहिं मक़सद जे हिकु हुजण जे बावजूदु बि मज़हब ऐं अक़ीदनि जे करे हिक ॿिए खां जुदा थी विया। कॾहिं मज़हबी किताबनि पाण में गॾिजी हिकु थी रहण जो सबक़ु ॾिनो त कॾहिं वरी हिक ॿिए जे ख़िलाफ़ क़त्ल व ग़ारत थियो। कॾहिं हिंदुस्तान हिकु मुल्क ऐं हिकु क़ौम सम्झो वियो त कॾहिं वरी ॿ मुल्क ऐं ॿ क़ौमूं ऐं कॾहिं त केतिरनि ई क़ौमुनि जो उभरंदड़ खंड। आख़िर उन जो नतीजो इहो निकितो जो हिंदुनि ऐं मुसलमाननि पाण में गॾिजी हिकु थी रहण खां इनकार कयो ऐं अंग्रेज़नि जी सियासत ॿिन्ही धुरियुनि खे अहिड़ी तरह हिक ॿिए जे साम्हूं बीहारियो जो कलकते, बम्बई, नवामुखी ऐं पंजाब वग़ैरह में खून जूं नदियूं वही हलियूं, मगर कदूरत ऐं कीनो साॻी जाइ ते ई रहियो। आख़िर हिंदुस्तान खे आज़ादी मिली ऐं वरी खून जी होली खेॾी वई। 100 सालनि जा ठहियल ठुकियल घर वीरान थियण लॻा। सदियुनि जी पाड़ेसराई ऐं भाइचारे जा रस्ता अखि छिंभ में कटिजी विया। क़ुरान, गीता ऐं ग्रंथ जा शीदाई खीर पियारींदड़ माउनि जा सीना वढण लॻा, बचनि खे माउनि जी झोलियुनि में ज़िबह करण लॻा, नियाणियुनि जी पीउ जी अखियुनि अॻियां इज़त लुटिजी वेई। तंहिंसां गॾु ज़ुल्म ऐं सितम जा उहे नमूना इस्तेमालु थियण लॻा जिन जो जानवरनि बि कॾहिं ख़्वाब बि न ॾिठो हूंदो। इंसान जॾहिं तरक़ी याफ़्ता हैवान थियो त पोइ उनजे ज़ुल्म ऐं ज़बरदस्ती जा तरीक़ा जानवरनि जे मुक़ाबले में तरक़ी याफ़्ता छो न हुजनि। आज़ादी त मिली पर हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में अञा ताईं कंहिंखे बि आराम जी घड़ी नसीब न थी। मालूम न आहे त ईंदड़ वक़्त जो मौरुख़ इन्हनि वाक़िअनि खे कहिड़ी तरह बयानु कंदो। सबबनि ऐं नतीजनि जूं कहिड़ी रीत कड़ियूं मिलाए कंहिंखे ॾोहारी ठहिराए ऐं कंहिंखे मज़लूम बनाए। ज़ाहिर आहे त घणा मौरुख़ अहिड़ा ई हूंदा जे पंहिंजे मुल्क, पंहिंजे तबिके, पंहिंजे मज़हब ऐं पंहिंजे रहनुमाउनि जा गीत ॻाईंदा, वाक़िअनि ऐं हक़ीक़तुनि खे छिके ताणे पंहिंजे नुक़्ते नज़र जो पाबंद बनाईंदा। मगर के मौरुख़ ऐं अदीब अहिड़ा बि हूंदा जिन जूं निगाहूं बुलंद, जिन जा ख़्याल इंसाफ़ पसंद, उहे शायदि ग़ैर जानिबदार रही हालतुनि खे संदन सही पसो मंज़र में पेश कनि, उन मां सही नतीजा ज़ाहिर कनि ऐं ईमानदारी सां उन्हनि वाक़िअनि जे तह ताईं जांचीन जिन कुझु ॾींहंनि लाइ केतिरनि ई हिंदुस्तानियुनि ऐं पाकिस्तानियुनि खां शराफ़त जूं आला ख़सलतूं खसे वरितियूं। आईंदह जी तारीख़ जी ख़बर नाहे त छा ज़ाहिर करे, पर साॻिए वक़्तु हीउ बि ॾिसणो आहे त असां जो कुझु पंहिंजे अखियुनि अॻियां ॾिठो उन जो असां ते कहिड़ो असरु थियो, असां छा सोचियो, असांजी दिलनि में कहिड़ा कहिड़ा सवाल उथिया ऐं असां उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा माक़ूल जवाब ॾिना। हिन में शक न आहे त अदीबनि जी दिलि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल पैदा थींदा। संदन ज़हनी तरबियत, माहौल, तबक़ाती सिलसिलो, सियासी अक़ीदनि ऐं शख़्सी फ़ाइदनि जे ख़्याल खां वटनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा रद्द अमल हुजनि, पर साॻिए ई वक़्तु शख़्सी फ़ाइदनि या सियासी ऐं ज़हनी मसइलनि जे बावजूदु केतिरा बुनियादी सवाल अहिड़ा बि आहिनि जिन जे मुतलिक़ हर चङे अदीब खे सोचणो आहे ऐं अहिड़ो जवाबु ॾियणु न जुॻाए जो संदन ज़हन जे करे हिन सारी काइनात खे हू हिकु लतीफ़ो बनाए या दुनिया खे माफ़ूकुल फितरत इंसाननि या दीवाननि जी दुनिया बनाए। मगर खेसि हिकु अहिड़े इंसान वांगुरु जवाबु ॾियणो आहे जेको ॿियनि इंसाननि जी तौहीन ऐं तज़लील ते ख़ुशि नथो थिए, जेको दुनिया खे हिकु वॾी बिरादरी ॼाणे इंसाननि जे इज्तिमाही बहबूद जे नुक़्ते नज़र ते सोचे थो। मां ॼाणा थो त एतिरे चवण ते बि केतिरनि ई पेशानियुनि में घुंड पइजी वेंदा। अदीब ऐं बहबूदी जो तसवुरु, फ़नकार ऐं नफ़े नुक़सान जो ख़्यालु,
शाइर ऐं इंसानियत जो मुबलिग़। इहे सभई ॻाल्हियूं अदब सां तालुक़ रखंदड़ न आहिनि। जॾहिं बि कंहिं अदीब या फ़नकार इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखी कलम खंयो, उहो ज़िंदगी जे निज़ाम जो हिकु ज़र ख़रीद ग़ुलाम बणिजी वियो। हू फ़नकार न रहियो, पर प्रोपेगेंडा करण वारो बणिजी वियो। ज़रा ग़ौर करण ते मालूम थी वेंदो त ही ख़ुदि प्रोपेगेंडा करण जी हिकु नाज़ुक ऐं ज़हर आलूद शिकिल आहे ऐं उन गिरोह जी नुमाइंदगी करे थी जेका फ़न जी निज़ाकत खे पर्दो बनाए आम माण्हुनि खे इज्तिमाई तरक़ी करण खां बाज़ रखण जी कोशिश करे थी, जा हालतुनि जे बदिलजण लाइ कंहिं बि क़िस्म जी जिदोजहद खे जाइज़ नथी ॼाणे। इन्ही करे अदब में उन जे इज़हार खे न रुगो शक जी नज़रुनि सां ॾिसे थी, बल्कि शऊरी या ग़ैर शऊरी तरह बि हिन खे पंहिंजे फ़ाइदनि लाइ ख़तरनाक तसवुरु करे थी। हीउ सारो रंग बनावती आहे ऐं हिकु मक़सद जे ताबे, जंहिंजे लिकाइण ऐं लवाइण जी कोशिश में हू ख़ुदि उन ई ॼार में फासी पवे थो, जंहिंमें हू उन्हनि अदीबनि खे फासाइण घुरे थो जेके खुलम खलायो ऐलान था कनि त असीं इंसानियत जा दोस्त आहियूं, अदब जे ज़रिए उन्हनि जी भलाई ऐं बहितरी चाहियूं था, खेनि बहितर इंसान बणाइण घुरूं था, वग़ैरह वग़ैरह। आख़िर छाजे करे इंसानियत ऐं इंसाफ़ जो नालो ईंदे हुननि खे गुस्सो वठियो वञे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी तबाह कंदड़ ऐं ज़हर आलूद ख़्यालनि खे अदब ऐं फ़न जो सही जुज़ो ॼाणनि था ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते ग़ौर कंदे वॾा वॾा सवाल उथियो खड़ा थियनि। आख़िर हिन काइनात जो बि को मक़सदु आहे? हेॾी लंबी चौड़ी ऐं अज़ीमुल शान दुनिया में इंसाननि जी बि का हक़ीक़त ऐं अहमियत आहे? हू कंहिं मक़सद ऐं मंज़िल तरफ़ वधी रहियो आहे या हुन में वधण जी ताक़त ई न आहे? हू इरादे जो मालिक ऐं सम्झ रखंदड़ आहे या न? हुन में पंहिंजे इरादे ऐं नियत सां ज़िंदगी जे बहितरीन बनाइण जी का लियाक़त ऐं अहलियत बि आहे या न? चङाई ऐं बुराई, चङी ज़िंदगी ऐं तकलीफ़ वारी ज़िंदगी फ़क़ति असांजे ख़्याल जो करिश्मो आहे या वाक़ई असीं हिक नमूने जी ज़िंदगी खे ॿिए नमूने जी ज़िंदगी ते तरजीह ॾियूं था? इंसान चाहे छा थो, हालतुनि जो ग़ुलाम बणिजण या मालिक? दुनिया असांखे जंहिं बि नमूने ख़ामोश ऐं मजबूर रखे त वेठा ई रहूं या दुनिया ते कब्ज़ो हासिल करे ज़िंदगी जी तामीर ऐं तश्कील पंहिंजनि ख़्यालनि मुताबिक़ करियूं? इन्हनि सवालनि ते ग़ौर करण सां फ़लसफ़ो, मंतक, नफ़्स, इख़लाक़, तसव्वुफ़ ऐं ॿियनि इल्मनि जी तख़लीक़ थिए थी। थी सघे थो त इन्हनि सवालनि जा क़तई ऐं यकीनी जवाब न ॾेई सघजनि, पर खेनि पंहिंजे ग़ौर ऐं फ़िक्र जो बुनियादु बनाए असीं पंहिंजी ताक़त, पंहिंजे इरादे ऐं पंहिंजी नीयत जो पतो लॻाए सघूं था। यादि रहे त मां ही सभु कुझु उन्हनि इंसाननि लाइ लिखी रहियो आहियां जेके रुॻो पंहिंजीअ में ग़लतान न आहिनि, बल्कि ॿियनि इंसाननि खे बि पंहिंजी निगाह में रखंदड़ आहिनि ऐं इंसानी बिरादरी जा क़ाइल आहिनि जेके ज़िंदगी में अहिड़ो तवाज़ुन आणणु चाहिनि था जेके इज्तिमाई बहिबूदी जा क़ाइल आहिनि। अहिड़ा इंसान जॾहिं ज़िंदगी जे आग़ाज़ ऐं अंजाम ते, ज़िंदगी बसर करण जी सूरतुनि ते ग़ौर कनि था त खेनि मादी वसीलनि जो ई सहारो वठणो पवे थो, छो त हमेशह बाशऊर फ़र्दनि मादी ज़िंदगी में तग़युर आणे समाज जे ज़हनी ऐं रूहानी निज़ाम में तब्दीली पैदा पए कई आहे। ही ज़रूरी नाहे त उहे बाशऊर इंसान हमेशह आम इंसानी फ़ाइदे जे ई नुक़्ते नज़र सां सोचींदा रहिया हुजनि, पर हिन तस्लीम करण खां सवाइ ॿियो चारो ई कोन्हे त इन्हनि इंसाननि कंहिं ख़ासि ज़िंदगी जे निज़ाम खे बदिलाइण लाइ मादे खे ई पहिरियां बदिलायो आहे। इन खां मज़हबी जमायतूं अलॻि आहिनि ऐं न ग़ैर मज़हबी। फ़र्क़ु फ़क़ति ही थिए थो जो मज़हबी तहरीकूं पंहिंजे इज़हार में पहिरियां अक़ीदे ऐं रूहानियत खे जाइ ॾियनि थियूं। ख़ैर, हिते हिन बहस जी ज़रूरत कान्हे,
चवणो फ़क़ति इहो आहे त इंसान पंहिंजे अंदरि ही ताक़त ॾिसे थो त हू ॿियनि इंसाननि जी मदद सां या खेनि धोखो ॾेई हालतुनि में अहिड़ी तब्दीली पैदा करे जो हुनजे ख़्याल में जेकॾहिं संदसि मुल्क, गिरोह, कबीले, मज़हब या फ़िरके लाइ नाहे त घटि में घटि संदसि लाइ ज़रूरी तौर ते फ़ाइदेमंद हुजे। तारीख़ इन्ही जाइ खां रहनुमाउनि ऐं रस्ते ॾेखारण वारनि जो इम्तिहान वठे थी त हिकु लीडर जे अमल में ज़िंदगी खे अॻिते वधाइण जी केतिरी ताक़त हुई ऐं पोइते केराइण जी केतिरी क़ुवत। ही अजीब इत्फ़ाक़ आहे त अक्सर करे लीडर ऐं आम इंसाननि में हिकु जहिड़ाई नथी थिए, पर तबक़ाती निज़ाम में लीडर हालतुनि खे अहिड़ी तरतीब ॾिए थो जो आम माण्हू संदसि ई अखियुनि सां ॾिसणु शुरू कनि था। हू आम माण्हुनि जी दिलनि में ईअं गुज़र करे थो जीअं रेगिस्तानी नदियूं वहंदे वहंदे गुम थियो वञनि। अहिड़ी तरह केतिरा ई माण्हू ॿियनि जी अखियुनि सां ॾिसनि था ऐं ॿियनि जे फ़ाइदे खे पंहिंजो फ़ाइदो सम्झी हुन जी जिदोजहद में शरीक थी वञनि था। खेनि पंहिंजी ग़लती जो पतो उन ई वक़्तु पवे थो जॾहिं संदनि ज़िंदगी जूं ज़रूरतूं वक़्ती जज़्बात ऐं भड़काईंदड़ रूहानियत जो चोलो चीरियो पेट ते पिड़ ॿधायो छॾे ऐं पोइ उन ज़िंदगीअ जो मुतालबो करणु शुरू कनि था जंहिं लाइ हुननि पंहिंजे रहनुमा जो साथ ॾिनो हो। अहिड़ी रीति इंसान हिकु बहितर ज़िंदगी ऐं मादी ख़ुशहाली जे लाइ ग़लति ऐं सही रस्ता अख़्तियार कंदो रहे थो ऐं उन रस्ते खे हिकु जमायती हैसियत ॾियण जे लाइ कंहिं उसूल या कंहिं उसूल जी नुमाइंदगी करण वारनि खे पंहिंजो रहनुमा बनाए थो। इन ई वक़्तु उन जूं कुझु इनफ़रादी ख़्वाहिशूं कंहिं हद ताईं दॿिजी वञनि थियूं ऐं जमायत या गिरोह जी नफ़्सियात संदसि अमलनि ते असरअंदाज़ थियणु लॻे थी। जॾहिं का जमायत इन मंज़िल ते पहुची वञे थी त पोइ उनखे हिकु सांचे में पलटींदे वॾी ॻाल्हि न आहे। हिंदुनि ऐं मुसलमाननि जे ज़हनी तजिए जी हिते का बि ज़रूरत न आहे, छो त इन सिलसिले में अहिड़ियूं तल्ख़ हक़ीक़तूं निकिरी निर्वार थींदियूं जिन जे ज़ाहिर करण सां को बि फ़ाइदो कोन्हे। तॾहिं बि एतिरो ज़रूरु यादि ॾियारींदसि त कंहिं न कंहिं नमूने घणनि लीडरनि अवाम जी मादी ज़िंदगी खे ख़ुशहाल बनाइण लाइ संदनि रूहानी ऐं मज़हबी कैफ़ियतुनि जो जाइज़ो वरितो ऐं उन्हनि खे पाण सां गॾु खणी उते पहुता जिते हिकु जहिड़ाई, आज़ादी, ख़ुशहाल ज़िंदगी त निगाहुनि खां गुम थी वई। मुर्गो हिंदू, मुसलमान ऐं सिख हिक ॿिए जे रत वहाइण में मशग़ूल थी विया। हाणे सवाल आहे त फ़िरके वाराणो जुनून असांखे इन मक़सदु हासिलु करण में केसी ताईं मदद ॾेई सघे थो जंहिं जे लाइ असीं बेचैन आहियूं ऐं जेतिरी मदद उन मां मिली सघे थी छा उहा उन्हे नुक़सान जो पुरावो करे थी या करे सघे थी जेको ज़हर जे नस नस में घिड़ी वञण खां पोइ असांजे अंदर में पैदा थिए थो। माण्हू चवंदा आहिनि त बेशक फ़िरके वाराणनि जज़्बनि खे उभारे माण्हुनि में दीवानगी पैदा करण खां पोइ केतिरा ई फ़ाइदा हासिलु करे सघजनि था। छा ज़िंदगी जो इंतिहाई मक़सदु इहो ई आहे त ॿियनि जी तबाही ऐं बर्बादी मज़हब जे नाले ते असांखे आसूदगी बख़्शींदी? जेकॾहिं ईअं आहे त पोइ असांजूं रूहानी मंज़िलूं शक सां गॾु लानत जे क़ाबिल आहिनि ऐं अदीब जंहिं इंसानियत जो राग ॻायो हुजे सो अहिड़नि क़दरनि जो साथ नथो ॾेई सघे, मगर सियासी बाज़ीगरनि जे इशारनि ते हलण वारा उनखे ॾिसी नथा सघनि। हवा जे रुख़ ते पंहिंजी हकलण वारा इनखे नथा सम्झनि त हू इन सतह ते लही सघनि था जेका इंसाननि खे फ़िरकनि जे नाले ते ख़ाननि में विरहाए छॾे। इंसानियत ऐं ज़िंदगी जे सभिनी उसूलनि खे हवा में उॾाए इंसाननि खे इंसाननि ऐं रंगनि में तक़सीम करे, छो त इन में संदनि भलो थिए थो, इन सां कमु जल्द हले थो, इन सां ई हुकूमत सां टकरजणो नथो पवे, इन सां ई समाजी ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ सिफ़े हारा नथो थियणो पवे। अहिड़ी रीति ई अदीब पंहिंजे सियासी रहनुमाउनि सां गॾु बीही उन्हनि जानवरनि जी लड़ाई ॾिसे थो ऐं चवे थो त हिंदू ऐं मुसलमान मिली नथा सघनि, सिख ऐं मुसलमान हिकु थी न सघंदा, को बि सिख मुसलमाननि मुतलिक़ लिखण जो हक़ ई नथो रखे। अॼु इहो आहे, सुभाणे त हू अञा बि हेठि लहंदो ऐं चीखंदो त भूरा भूरनि जे मुतलिक़ लिखनि,
दुनियादार दुनियादारनि जे मुतलिक़, कारा कारनि जे मुतलिक़ लिखनि ऐं हिकु ख़ासि तरह जो जिस्म ऐं चहिरो, ख़ासि नमूने जा वार ऐं नक रखण वारा